नाड़े खाते एजी सिंध ऐं समूरनि ट्रेजरी ऑफिसर्स खे ख़त लिखी छॾियो आहे। ख़त में ॼाणायो वियो आहे त सिंध में अदालती हुकुमनि तहत नयनि नौकरियुनि ते पाबंदी आहे। इलेक्शन कमीशन पारां वफ़ाक़ी सूबाई ऐं बलदियाती सतह ते नौकरियुनि ते पाबंदी लॻल आहे। मालूम थियो आहे त ज़िलई सतह ते पुराणियुनि तारीख़ुनि में भर्तियुनि जा ऑर्डर्स कया पिया वञनि। ख़त में ॼाणायो वियो त कंहिं बि क़िस्म जे अहिड़ियुनि भर्तियुनि वारनि ऑर्डर्स खे क़बूल न कयो वञे। अदालती हुकुमनि जी भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई थींदी। अदालती हुकुमनि बावजूद सिंध में पुराणियुनि तारीख़ुनि में भर्तियुनि जा ऑर्डर्स जारी करण जो इंकशाफ थियो आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया। अदालती हुकुमनि बावजूद सिंध में पुराणियुनि तारीख़ुनि में भर्तियुनि जा ऑर्डर्स जारी करण जो इंकशाफ थियो आहे। नाड़े खाते एजी सिंध ऐं समूरनि ट्रेजरी ऑफिसर्स खे ख़त लिखी छॾियो आहे। सिंध में अदालती हुकुमनि जे तहत नौकरियुनि ते पाबंदी आहे। नाड़े खाते ख़त में ॼाणायो आहे त इलेक्शन कमीशन पारां पिणु वफ़ाक़ी सूबाई ऐं बलदियाती सतह ते नौकरियुनि ते पाबंदी लॻल आहे। मालूम थियो आहे त ज़िलई सतह ते पुराणियुनि तारीख़ुनि में भर्तियुनि जा ऑर्डर्स जारी कया पिया वञनि। कंहिं बि क़िस्म जी अहिड़ियुनि भर्तियुनि वारनि ऑर्डर्स खे क़बूल न कयो वञे। अदालती हुकुम जी भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई थींदी। ख़बर अवां खे ॾियूं पिया। अदालती हुकुमनि बावजूद सिंध में पुराणियुनि तारीख़ुनि में भर्तियुनि जा ऑर्डर्स जारी करण जो इंकशाफ थियो आहे। अपडेट कयूं पिया अवां खे। अदालती हुकुमनि बावजूद सिंध में पुराणियुनि तारीख़ुनि में भर्तियुनि जा ऑर्डर्स जारी करण जो इंकशाफ थियो आहे। नाड़े खाते एजी सिंध ऐं समूरनि ट्रेजरी ऑफिसर्स खे ख़त लिखी छॾियो आहे। नाड़े खाते ख़त में ॼाणायो आहे त सिंध में अदालती हुकुमनि जे तहत नयनि नौकरियुनि ते पाबंदी आहे। इलेक्शन कमीशन पारां पिणु वफ़ाक़ी सूबाई ऐं बलदियाती सतह ते नौकरियुनि ते पाबंदी लॻल आहे। मालूम थियो आहे त ज़िलई सतह ते पुराणियुनि तारीख़ुनि में भर्तियुनि जा ऑर्डर्स जारी कया पिया वञनि। अपडेट्स मालूम कंदासीं। लाइन ते मौजूदु आहे सगीर चांडियो। जी सगीर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, इलेक्शन कमीशन तरफां सिंध हाई कोर्ट जे हुकमनि जे बावजूद सिंध जे ज़िले सतह ते जेके आहिनि उहे पुराणियुनि तारीख़नि में भर्तियुनि जा जेके आहिनि उहे ऑर्डर जारी कया पिया वञनि। इहो एतिराफ़ जेको आहे सिंध जे नाणे खाते तरफां कयो वियो आहे। अदालती हुकमनि जे बावजूद बि जेको आहे उहो पुराणियुनि तारीख़नि में भर्तियुनि जा ऑर्डर जारी कया पिया वञनि। नाणे खाते जे अख़्तियारनि तरफां एजी सिंध ऐं समूरनि ट्रेजरी ऑफिसरनि खे ख़त लिखियो वियो आहे। उन ख़त में इहो ॼाणायो वियो आहे त अदालती हुकमनि तहत नयनि नौकरियुनि ते पाबंदी आहे। इलेक्शन कमीशन पिणु जेको आहे उहो वफ़ाक़ी ऐं सूबाई ऐं बलदियाती सतह ते बि जेके आहिनि उहे नौकरियुनि जो बैन लॻल आहे। ख़त में इहो ॼाणायो वियो आहे त मालूम थियो आहे त ज़िले सतह ते जेके आहिनि उहे बैक डेट ते पूरा भर्तियुनि जा जेके आहिनि उहे ऑर्डर जारी कया पिया वञनि। कंहिं बि क़िस्म जे अहिड़नि भर्तियुनि वारा ऑर्डर जेके आहिनि उहे क़ाबिले क़बूल न आहिनि। अदालती हुकमनि जी भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ जेका उहा सख़्त कार्रवाई थींदी। अहिड़े हिसाब सां ज़रियनि खां इहो मालूम थियो आहे त यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड ऐं स्कूल एजुकेशन समेत मुख़्तलिफ़ खातनि में जेके आहिनि उहे ज़िले सतह ते ग्रेड 1 खां ग्रेड 4 ताईं जा जेके आहिनि उहे ऑर्डर जारी कया पिया वञनि। बैक डेट ते जेके आहिनि अहिड़ा ऑर्डर जारी कया विया आहिनि, जेका पोइ सिंध जे नाणे खाते जे अख़्तियारनि तरफां समूरनि ट्रेजरी ऑफिसरनि खे ख़त लिखी उन अहिड़नि ऑर्डरनि खे क़बूल न करण बाबति चयो वियो आहे। जी सगीर चांडियो, अपडेट करण लाइ महिरबानी।